रेड लाइन BRT पाकिस्तान की पहली बस सर्विस हूंदी जेका बायोगैस ते हलंदी। निगरान हुकूमत प्रोजेक्ट के सिलसिले में अखियूं बंद करे छॾियूं हुयूं। रेड लाइन BRT मंसूबे खे हर सूरत में मुकम्मल कयो वेंदो। सिंध हुकूमत रोकियल मंसूबनि लाइ फंड्स जारी करे रही आहे। जिना एवेन्यू ते रेड लाइन BRT जो कम 3 महीननि अंदर मुकम्मल करण की हिदायत कई आहे। येलो लाइन BRT ते भी कम शुरू थी चुको आहे। आलमी बैंक के सहकार से खोड़ सारा मंसूबा शहर में हली रहा आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो मलीर कैंट वेझो रेड लाइन BRT मंसूबे जे हलंदड़ कम जो मुआयनो करण बाद मीडिया से ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त जेको हशर 9 मई सानहे में मुलवस जवाबदारनि जो थियो उहो ई हशर इस्लामाबाद ते चढ़ाई जूं धमकियूं ॾींदड़नि जो भी थींदो। जंहिं वॾे वज़ीर खे इस्लामाबाद ते चढ़ाई जो शौक़ आहे पंहिंजे लीडर जो हशर ॾिसे। जंहिं शख़्स अवाम के 9 मई ते इस्तेमाल कयो उहो जेल में आहे। PTI बानी अवाम के 9 मई ते वरगलायो। का भी पार्टी पंहिंजे इक़्तिदार जे लालच लाइ नौजवाननि खे बेवकूफ़ बणाए थी त उन जी ॻाल्हि न ॿुधी वञे। मायूसी जूं ॻाल्हियूं कंदड़ नाकाम थींदा। जेकॾहिं पीपल्स पार्टी अॼु वफ़ाक़ी वज़ारतुनि में नाहे त उन जो मतिलबु इहो नाहे त जमहूरी अमल में का रंडक पैदा करे रही आहे। मुल्की तरक्की जे हर फ़ैसिले में असां वफ़ाक़ सां गॾु बीठा आहियूं। 9 में मैं समझता हूँ कि पाकिस्तान की तारीख का स्याह तरीन दिन है, पाकिस्तान की तारीख का बदतरीन दिन है। उस दिन जो है इंतशार फैलाया गया। 9 मई को वायलेंस करने के लिए आपने तरगीब दी। PTI के लीडर ने 9 मई को आवाम को वरगलाया कि जी आप रोडों पे आएँ। जितने भी अमलाक हैं उनको नुकसान पहुँचाएं। नजरातिश किया गया, एम्बुलेंसें जलाई गई, जिना हाउस जैसे जगह को भी नहीं बख्शा गया। एक दहशतगर्दाना कार्रवाइयाँ थी 9 मई को। अगर कोई भी लीडर आपको वायलेंस की तरजीह देता है तो ऐसे लीडर की बात नहीं सुननी चाहिए। कोई भी पॉलिटिकल पार्टी तार की हवस के लिए अगर कौम के नौजवानों को बेवकूफ बनाती है तो ऐसे लीडर की बातें नहीं सुनना चाहिए। कुछ लोग मायूसी की बातें करते हैं, कोशिश करते हैं कि वो लोग मायूस हों, लोगों को नेगेटिविटी प्रमोट करते हैं, सोशल मीडिया पे मनफी खबरें देंगे, झूठी खबरें देंगे। पाकिस्तान अभी मजीद मुतहम्मिल नहीं हो सकता किसी भी किस्म के एडवेंचर के। OIC जा मेंबर मुल्क गजा में जंगबंदी ऐं बिना रंडक इंसानी मदद लाइ गॾिजी कम कनि। ओलह किनारे फ़लस्तीनी अवाम ते इसराइल जा वहशाना हमला जारी आहिनि। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार जो OIC सरबराह इजलास खे ख़िताब। परॾेही वज़ीर ख़ुद मुख्तियार फ़लस्तीनी रियासत जी हिमायत जो अज़्म वरजाईंदे चयो त गजा में बिना देर गैर मशरूत जंगबंदी खे यकीनी बणाए वञे। भारत वालारल कश्मीर में मज़लूम कश्मीरियुनि ते ज़ुल्म करे रहियो आहे। OIC कश्मीर बाबति एक्शन प्लान ते अमल दरामद करे। सदर आसिफ अली ज़रदारी सुभाणे 3 ॾींहनि जे दौरे ते कोयटा वेंदो। ज़रियनि मूजिब सदर आसिफ अली ज़रदारी आला सतह इजलास की सदारत कंदो। सुभाणे वॾे वज़ीर पारां सदर जे मान में आॼाणो ॾिनो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी सूबाई काबीना खां सवाइ पार्लियामेंट मेंबरनि तोड़े सियासी ऐं क़बाइली अॻवाननि सां बि मुलाक़ातूं कंदो। मुल्क में इजाफी खंड ॿाहिरां घुराइण जा इम्कान पैदा थी विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ खंड जी बरामद जो जाइज़ो वठण लाइ हुकुम जारी करे छॾिया। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म काबीना जे ताज़े इजलास में नेशनल फूड सिक्योरिटी वारी वज़ारत खे हिदायत कई। सऊदी अरब की सीड़पकारी बाबत नायब वज़ीर की क़यादत में सीड़पकारनि जो वफ़द अॼु पाकिस्तान पहुची रहियो आहे। वफ़द सऊदी वली अहद ऐं वज़ीर आज़म मोहम्मद बिन सलमान की ख़ासि हिदायतुनि ते पाकिस्तान जो दौरो कंदो। वफ़द में सऊदी अरब जूं कारोबारी वापारी ऐं सीड़पकार शख़्सियतूं शामिल हूंदियूं। तवनाई वारे वफ़ाक़ी वज़ीर मूजिब सऊदी वफ़द जे दौरे दौरान $10 अरब ताईं सीड़पकारी जे मुआहिदनि ऐं मुफ़ाहिमत जे याददाश्तनामनि ते सही जो इम्कान आहे। वफ़ाक़ी हुकूमत लाहौर ऐं कराची में घटि हिकु पासपोर्ट ऑफिस 24 कलाक खुलियल रखण जो ऐलान करे छॾियो। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त अवाम खे आसानी ऐं सहूलियत फ़राहम करण लाइ लाहौर ऐं कराची में घटि हिकु पासपोर्ट ऑफिस 24 कलाक खुलियल रहंदी। 24 कलाक पासपोर्ट ऑफिस खुलियल रहण सां शहरियुनि खे आसानी मुमकिन थींदी।